सखर में रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी। एसएसपी सखर अजहर मुगल जे बागर जी कच्चे में प्रेस कॉन्फ्रेंस ॿिनि हफ़्तनि खां ऑपरेशन हलंदड़ आहे। सखर जे बागर जी कच्चे वारे इलाके में घुमरा पुलिस पकड़ ते एसएसपी सखर अजहर मुगल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कच्चे में जारी पुलिस ऑपरेशन बाबत तफ़सीली आगाही ॾिनी। एसएसपी सखर चयो त गुज़िरियल 2 हफ़्तनि खां बागर जी कच्चे में मुसलसल ऑपरेशन हली रहियो आहे। हिन ॿुधायो त हिते कश्मीर जतोई उर्फ़ कशू जतोई जी गैंग सरगर्म आहे, जेका घोटकी शिकारपुर ऐं पुलिस जे खैरपुर जे ॾोहारियुनि खे पनाह ॾींदी रही आहे। घोटकी में ऑपरेशन सबबि इते जा ॾोहारी हिते अची लिकिया, जंहिं करे गॾियल ऑपरेशन शुरू कयो वियो। अज़हर मुगल मूजिबि हाणे ताईं मुक़ाबले दौरान 30 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं त 5 ख़तरनाक ॾोहारी मारिजी विया आहिनि, जिन जा लाश हथ आया आहिनि। जॾहिं त कुझु ॿिया ॾोहारी बि मारिजी विया आहिनि, पर उन्हनि जा लाश न मिली सघिया आहिनि। उन हवाले सां कमिश्नर सखर जी सरबराही में कमेटी जोड़ी वई आहे। हिन ॿुधायो त शिकारपुर पासे खां रजब उर्फ़ रज्जू जतोई ॾोह कंदो रहियो आहे, जॾहिं त 2 वॾियूं गैंगूं कश्मीर उर्फ़ कशू जतोई ऐं रहीम बख़्श उर्फ़ रहमू फुलपोटो जूं आहिनि, जॾहिं त ॿियूं नंढियूं गैंगूं बि शहरनि में अची ॾोह कंदियूं रहंदियूं आहिनि।